अस्सलामुअलैकुम नाज़रीन, न्यूज़ तक आया संजा सैयद आया बिशारत सुमरो सिर्फ हुकूमत के टफ टाइम ॾियण लाइ लॉन्ग मार्च सां गॾु असेंबलियुनि तां इस्तीफ़ाऊं ॾियूं या न। पीडीएम जो अहम सरबराही इजलास अॼु मौलाना फज़ल रहमान जी सदारत हेठि थी रहियो आहे। अहम फ़ैसिलनि जो इम्कान। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी चयो आहे त नवाज़ लीग सम्झे थी त इस्तीफ़ाउनि खां सवाइ मार्च ऐं धरणे जा नतीजा नथा मिली सघनि। हुकूमत सेनेट इलेक्शन चोरी करण जी कोशिश कई। पीपी अॻवान सलीम मांडवीवाला जो चवणु आहे त पीपी चई चुकी आहे त पार्लियामेंट जो फोरम न छॾणु घुरिजे। पार्लियामेंट जो फोरम छॾणु ग़लति हूंदो। इलेक्शन कमीशन जी पोज़ीशन सां हुकूमत वाइड़ाप जो शिकार थी वई आहे। वज़ीर आज़म इमरान खान खिलाफ सेनेट इलेक्शन में करप्ट प्रैक्टिस बाबत पीपी जी दरख्वास्त इलेक्शन कमीशन में ॿुधणी। इलेक्शन कमीशन वज़ीर आज़म तरफ़ां असेंबली मेंबर्स के फंड जारी करण के हवाले से पीपल्स पार्टी की दरख्वास्त रद्द करे छॾी। सुप्रीम कोर्ट तहरीक इंसाफ के वकील की डस्का इलेक्शन बाबत इलेक्शन कमीशन जो फैसलो मुअत्तल करण वारी इस्तदा रद्द करे छॾी। सिंध हाई कोर्ट में सखर पुलिस के मुबैना मुकाबले में मारियल नौजवान इरफान जतोई के केस बाबत अपील ते ॿुधणी। सिंध पुलिस पारां इरफान जतोई के जाम शोरूम मां गिरफ्तार करे सखर में मुकाबले में मारण जो एतराफ़ कयो वियो। SHO शाह लतीफ़ टाउन मोहम्मद अली शाह रिपोर्ट जमा कराए छॾी। रिपोर्ट में चयो वियो आहे त इरफान जतोई ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ थाणनि ते 28 केस दाख़िल आहिनि। अदालत पुलिस खां अॻभराई रिपोर्ट तलब कंदे 7 अप्रैल ते जवाब तलब करे वरितो। सिंध के वडे वज़ीर सैयद मुराद अली शाह की सदारत हेठ सिंध काबीना जो इजलास में मुख्तलिफ़ मामलों ते गौर कयो पियो वञे। मुल्क में कोरोना वायरस जा माण्हुनि मथां हमला जारी। कोरोना वायरस वधी 58 मरीज़नि जूं हयातियूं गिड़काए वियो। फौतुनि जो अंग वधी 13,595 ताईं पहुतो। NCOC मूजिब गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 2,511 नवां केस आहिनि। मुतासिरनि जो अंग वधी 6,09,964 थी वियो। 5,73,014 मरीज़ वायरस के शिकस्त ॾेई सिहतयाब थी विया। हाकारी केस जी शरह 7.1 ताईं पहुती। वज़ीर आज़म की सदारत हेठ वफ़ाक़ी काबीना जो इजलास अॼु थींदो। इजलास में मौजूदा सियासी और मुआशी सूरत हाल ते गौर वीचार कयो वेंदो। सेनेट चूंड और मुखालिफ़ धुर के धरणे बाबत भी ॻाल्हायो वेंदो। गैस के तरक़ियाती स्कीमुनि जो भी जाइज़ो वरितो वेंदो। कराची के इलाइक़े औरंगी टाउन में रेंजर्स की गाड़ी वेझो धमाके में शहीद थियल रेंजर्स एहलकार खारिशा वासी रोशन अली सोलंकी की जनाज़ नमाज़ अदा कई वई। वड़ सरकारी एजाज़ सां गुड़ ॿुधल सोलंकी में मिटी माउ हवाले कयो वियो। ककड़ वेझो टायर बस थियण सबब ट्रैक्टर ट्राली कल्टी, एक जणो फोत 7 ज़ख़्मी। पुलिस जो चवणु आहे त हादसो टायर बस थियण सबब पेश आयो। पीरवसन भरिसां कार के टक्कर में ज़ख़्मी थियल ॻोठ जाफ़र जलालानी वासी नौजवान अता मोहम्मद नवाब शाह जी अस्पताल में फोत थी वियो। हैदराबाद भरिसां हुसरी वारे इलाइक़े में वाह मां नौजवान जो लाश रखायो आहे। लाश जी सुञाणप न थी सघी। पुलिस वगण थाने के लाकब में फरार थियल जवाबदार इम्तियाज़ मुगेरी और मीर दोस्त उर्फ मीरू पंवर के पकड़ने में नाकाम। SSP कंबर के नोटिस का पुलिस जा जवाबदारन की गिरफ्तारी लाइ मुख्तलिफ़ हंधन ते छापा। पुलिस जो चवणु आहे त जल्द जवाबदारन के गिरफ्तार करे कैफ़र किरदार ताईं पहुचायो वेंदो।